अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब छो ऐं छाजे करे न आयो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल द मेरी जमाल खिलाड़ी में सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बेल न कंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक दोस्तों वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों असांखे पहिरियां फरज़ंद मलिक खजू जे पक न हो, हू असांखे एॾो धोखो ॾिनो त दौलाब ड्रामो 21 अक्टूबर ते हलायो वेंदो, यानी असांखे हुन जे मथां पक न हो। दोस्तों पोइ बि असां पक करे वेठा हुआसीं। दोस्तों काफ़ी दोस्तों दौलाब ड्रामे जी इंतज़ार करे रहिया हुआ, पर बहरहाल दौलाब ड्रामो न आयो। तो दौलाब ड्रामो 28 अक्टूबर ते हलायो वेंदो रात जो 7 वॻे। वरी दौलाब ड्रामो जो डेट चेंज थी वियो। अगर दोस्तों दौलाब ड्रामे खे 28 अक्टूबर ते न हलाईंदा त पोइ तव्हां पक समझिजो त 1 तारीख़ ते ज़रूर हलायो वेंदो। बहरहाल दोस्तों उन टाइम ॾिनो त 28 अक्टूबर ते। दोस्तों दौलाब ड्रामो ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं ॿियो त जेको दोस्तों डायरेक्टर आहिनि या ॿिया आहिनि त उहे यानी रिव्यू वारा ऐं अपडेट ॾियण वारनि खे कूड़ो पिया कनि। चाहिनि इहो त माण्हू सभिनीनि अपडेट वारनि खे कूड़ो सम्झनि। दोस्तों अहिड़े हिसाब सां उन्हनि डेट चेंज करे छॾियो। ऐं ॿिए पासे दोस्तों दौलाब ड्रामे जी कुझु शूटिंग बि रहियल आहे ऐं कुझु एडिटिंग बि रहियल आहे। अहिड़े तरीक़े सां दौलाब ड्रामे जी डेट चेंज कयो वियो। दोस्तों 28 तारीख़ ते दौलाब ड्रामो मुकमिल थी वेंदो, उन जी एडिटिंग बि मुकमिल थी वेंदी। उन जे करे 28 तारीख़ ते टाइम ॾिनो वियो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।